अस्सलाम वालेकुम ब्राइटेस्ट फ्यूचर अकेडमी ते आयल सभिनी महिमाननि खे दिलि जी गहराइनि सां भलीकार। साथियों, अॼु अंग्रेज़ी सब्जेक्ट जे टॉपिक पार्ट्स ऑफ स्पीच मां काइंड्स ऑफ नाउन जो लेक्चर खणी अवां जे अॻियां पेश थिया आहियूं। उम्मीद त वीडियो पसंदि ईंदो। नाउन पाण प्रीवियस लेक्चर में पढ़ियो हुयोसीं। नाउन इज़ अ वर्ड यूज़्ड एज अ नेम ऑफ पर्सन प्लेस आर थिंग। अॼु हुन जा काइंड्स पढ़ंदासीं। 4 काइंड्स खणी पेश थिया आहियूं: कॉमन नाउन, प्रॉपर नाउन, कलेक्टिव नाउन एंड एब्स्ट्रैक्ट नाउन। सब खां पहिरियां आहे कॉमन नाउन। लफ्ज़ कॉमन मां ई ज़ाहिर आहे आम। अ कॉमन नाउन इज़ अ नेम गिवन इन कॉमन टू एवरी पर्सन आर थिंग ऑफ द सेम क्लास आर काइंड। सेम क्लास ऐं काइंड्स जा जेके शयूं या माण्हू हूंदा आहिनि उन्हनि जे लाइ जेको लफ़्ज़ इस्तेमालु कयो वेंदो आहे उहो असांजो कॉमन नाउन हूंदो आहे। मिसाल फराज़ इज़ गोइंग टू स्कूल। लफ़्ज़ स्कूल जेको आहे उहो असां सभिनी दर्सगाहुनि जे लाइ इस्तेमालु करे सघूं था जिते शागिर्द पढ़नि था, चाहे उहो स्कूल प्राइमरी जो हुजे, गवर्नमेंट जो हुजे, प्राइवेट हुजे, हाई स्कूल हुजे, मिडिल हुजे, कहिड़ो बि स्कूल हुजे, इन्हनि जे लाइ हिकिड़ो ई लफ़्ज़ु इस्तेमालु कयो वेंदो आहे। उन खां पोइ आहे हसन हैज़ अ कार। लफ़्ज़ जेको कार आहे उहो असां हर टाइप जे कार जे लाइ इस्तेमालु कंदा आहियूं। इट्स अ कॉमन। जीअं चाहे GLI हुजे, करोला हुजे, कहिड़ी बि कार हुजे, इहे सभई असांजा कॉमन नाउन तौरु ई लफ़्ज़ कार इस्तेमालु कयो वेंदो आहे। उन खां पोइ आहे हैड अ कैट। लफ़्ज़ कैट जेको आहे पिणु कॉमन नाउन आहे, छाकाणि जो कंहिं पर्टिकुलर जानवर खे पर्टिकुलर कैट खे डिफाइन न पियो करे, जस्ट ॿुधाए पियो वञे त मूं वटि हिकु ॿिली हुई। उन खां पोइ आहे प्रॉपर नाउन। प्रॉपर नाउन जे नाले मां ई ख़बर पइजी वञे थी त कंहिं पर्टिकुलर माण्हू या शइ जो नालो हुजे। अ प्रॉपर नाउन इज़ द नेम ऑफ सम पर्टिकुलर पर्सन प्लेस आर थिंग। यानी कि कंहिं ख़ासि जॻह, कंहिं ख़ासि माण्हू या कंहिं ख़ासि शइ जो नालो हुजे, उनखे असां प्रॉपर चवंदासीं। नोट: प्रॉपर नाउन्स आर ऑलवेज रिटन विद द कैपिटल लेटर एट द बिगनिंग। शुरूआत में असां जॾहिं बि कैपिटल प्रॉपर नाउन लिखंदासीं त उन जो शुरूआती जेको लेटर आहे उहो असां कैपिटल में ई लिखंदासीं। जीअं सीता लिव्स इन कराची। कराची खे असां कैपिटल में लिखियो आहे। उन खां अलावा कराची ऐं सीता जेको आहे प्रॉपर नाउन आहिनि, छाकाणि जो इहे पर्टिकुलर छोकिरी ऐं शहर खे ज़ाहिर कनि था। जेकॾहिं ईअं लिखियलु हुजे हा गर्ल लिव्स इन सिटी, सिटी लफ़्ज़ असांजो कॉमन आहे। लाहौर जे लाइ बि सिटी इस्तेमालु कयूं आहे, हैदराबाद जे लाइ त कराची जे लाइ, पर कराची सिर्फ़ु कराची जे लाइ इस्तेमालु कयो वेंदो आहे लफ़्ज़, इन करे असांजो प्रॉपर नाउन आहे। ऐं सीता सिर्फ़ु हुन छोकिरी जे लाइ लफ़्ज़ इस्तेमालु कयो वियो आहे, इन करे इहो असांजो प्रॉपर नाउन आहे। उन खां पोइ सेकेंड एग्ज़ाम्पल आहे त अशोका वाज़ अ वाइस किंग। हाणे किंग असां हर माण्हू जे लाइ इस्तेमालु हर बादशाह जे लाइ असां इस्तेमालु कंदा आहियूं। जेको बादशाह संभालींदो आहे उनखे असां किंग चवंदा आहियूं। इट्स अ कॉमन नाउन, नॉट प्रॉपर। बट अशोका वर्ड इज़ अ कॉमन अशोका वर्ड इज़ अ प्रॉपर नाउन। छाजे करे? अशोका सिर्फ़ु हुन बादशाह खे ई ज़ाहिर करे थो। एक्सप्लेनेशन: सीता इज़ अ प्रॉपर नाउन वाइल गर्ल इज़ अ कॉमन नाउन। लफ़्ज़ जेको गर्ल आहे उहो असांजो कॉमन थी वञे, पर सीता जो प्रॉपर नाउन आहे। सेम एज़ फराज़ इज़ अ प्रॉपर नाउन वाइल बॉय इज़ अ कॉमन नाउन। सेम एज़ कराची इज़ अ प्रॉपर नाउन वाइल सिटी इज़ अ कॉमन नाउन। अशोका इज़ अ प्रॉपर नाउन वाइल किंग इज़ अ कॉमन नाउन। उन खां पोइ कलेक्टिव नाउन। A collective noun is the name of number or collection of persons, things taken together and spoke of as one whole। यानी कि कलेक्टिव नाउन जेको आहे अहिड़ो लफ़्ज़ नालो आहे जेको असां माण्हुनि या शयुनि जे खे कढे करे हिकिड़े तौरु ज़ाहिर करे इस्तेमालु कयूं। यानी कि शयुनि जे मजमूए या माण्हुनि जे मेड़ खे जॾहिं असां हिकु ग्रुप में जोड़े करे हिकु ग्रुप जो लफ़्ज़ इस्तेमालु करे उन्हनि खे ज़ाहिर कयूं, उहो असांजो कलेक्टिव नाउन थींदो। जीअं क्राउड माना मेड़, क्राउड माना माण्हुनि जो मेड़। हाणे उन में सभई माण्हू अची विया, उन खे असां हिकिड़ो नालो ॾेई छॾियोसीं मेड़, क्राउड। क्राउड लफ़्ज़ जेको आहे असांजो कलेक्टिव नाउन आहे। सेम एज़ इहे सभु नाला असांजा कलेक्टिव ई आहिनि। अ फील्ड जी माना हूंदी आहे a collection of ships। उन खां अलावा एन आर्मी मीन्स अ कलेक्शन ऑफ सोल्जर्स। द पुलिस डिस्पेयर्स द क्राउड। द फ्रेंच आर्मी वॉज डिफीटेड एट द वाटरलू। आर्मी लफ़्ज़, पुलिस लफ़्ज़, उन खां अलावा ज्यूरी एंड हेयर, दीज आर आल्सो कलेक्टिव नाउन, छाकाणि जो इहे इन्हनि सभिनी खे गॾे करे हिकिड़े लफ़्ज़ तौरु इस्तेमालु कया वञनि था। जीअं पुलिस आहे, सभिनी
सोल्जर्स खे कॾहिं करे लफ़्ज़ इस्तेमालु कयो थो वञे पुलिस, पुलिस इज़ अ कलेक्टिव नाउन। नोट, वी यूज़ सिंगुलर वर्ब विथ कलेक्टिव नाउन। कलेक्टिव नाउन सां असां हमेशह सिंगुलर वर्ब इस्तेमालु कंदा आहियूं जेकॾहिं कलेक्टिव लफ़्ज़ कलेक्टिव तौरु इस्तेमालु कयो वञे थो त। उन खां पोइ आहे एब्स्ट्रैक्ट नाउन। एन एब्स्ट्रैक्ट नाउन इज़ यूअरली द नेम ऑफ क्वालिटी, एक्शन आर स्टेट। यानी कि कंहिं स्टेट, एक्शन या क्वालिटी जे नाले खे असां एब्स्ट्रैक्ट नाउन तौरु सुञाणींदा आहियूं। क्वालिटी जा नाला कहिड़ा आहिनि, जीअं गुडनेस, काइंडनेस, वाइटनेस, डार्कनेस, हार्डनेस, ब्राइटनेस, ऑनेस्टी, विजडम, ब्रेवरी। यानी कि अहिड़ा नाउन जिन खे असां ॾिसी न सघूं, फिज़िकल शेप न हुजे उन्हनि जो, जस्ट असां फील करे सघूं, उहे असांजा एब्स्ट्रैक्ट नाउन हूंदा आहिनि। एक्शन में असांजा कहिड़ा लफ़्ज़ अची था वञनि, जीअं लाफ्टर आहे, थीफ्ट आहे, मूवमेंट आहे, जजमेंट आहे, हार्टेड आहे। ऐं स्टेट में अची वञे थो चाइल्डहुड, बॉयहुड, यूथ, स्लेवरी, स्लीप, सिकनेस, डेथ, पॉवर्टी। द नेम ऑफ द आर्ट्स एंड साइंस, आर्ट्स ऐं साइंस जा जेके नाला आहिनि इहे पिणु असांजा एब्स्ट्रैक्ट नाउन हटाईंदा आहिनि, जीअं ग्रामर, म्यूज़िक, केमिस्ट्री। एब्स्ट्रैक्ट नाउन उहे नाउन हूंदा आहिनि जिन खे असां हवासनि जे ज़रिए माना ज़ाहिर करे न सघंदा आहियूं, न ॾिसी सघूं, न छुई सघूं, जस्ट फील करे सघूं। एब्स्ट्रैक्ट नाउन्स आर फॉर्मेट्स। एडजेक्टिव मां असांजा जेके आहिनि सो एब्स्ट्रैक्ट नाउन ठहंदा आहिनि, जीअं काइंड एडजेक्टिव आहे, पर काइंडनेस असांजो एब्स्ट्रैक्ट नाउन आहे। जीअं ऑनेस्ट एडजेक्टिव आहे, पर ऑनेस्टी इज़ अ एब्स्ट्रैक्ट नाउन। वर्ब मां कीअं ठहंदा आहिनि, जीअं ओबे थी वियो, ओबे इज़ अ वर्ब, ग्रो इज़ अ वर्ब, बट ग्रोथ इज़ अ एब्स्ट्रैक्ट नाउन, ओबीडेंस इज़ अ आल्सो एब्स्ट्रैक्ट नाउन। फ्रॉम कॉमन नाउन, कॉमन नाउन मां कीअं ठाहींदा आहियूं, जीअं चाइल्ड, चाइल्ड इज़ अ कॉमन नाउन, बट चाइल्डहुड इज़ अ एब्स्ट्रैक्ट नाउन। स्लेव इज़ अ कॉमन नाउन, बट स्लेवरी इज़ अ एब्स्ट्रैक्ट नाउन। दोस्तों वीडियो पूरो थियो, जेकॾहिं पसंदि आयो हुजे त लाइक, शेयर, कमेंट ऐं सब्सक्राइब लाज़मी कंदा। महिरबानी।